पीपल्स पार्टी जी सेनेटर शेरी रहमान चयो आहे त क़ौमी असेंबली जो इजलास अॼु थियणु घुरिजे हा। स्पीकर आइन जी भञगड़ी कई, संदसि वज़ाहत क़बूलनि जोगी नाहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सेनेटर शेरी रहमान पंहिंजे बयान में चयो आहे त हुकूमत पार्लियामेंट मेंबरनि खां वोट जो हक़ नथी खसे सघे। शेरी रहमान चयो त आइन में इहो नाहे त मेंबर पार्टी लीडर जी मर्ज़ी बिना वोट नथा ॾेई सघनि। वज़ीर आज़म हाणे मेंबरनि खे वापसि अचण जूं मिनतूं करे रहियो आहे। शेरी रहमान चयो त इमरान ख़ान पंहिंजनि मेंबरनि ते पैसा वठण जो इल्ज़ाम मढ़ियो ऐं धमकी ॾिनी आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु थियणु घुरिजे हा। इहो चवणु हो सेनेटर शेरी रहमान जो। संदसि चवणु हो त स्पीकर आइन जी भञगड़ी कई आहे, संदसि वज़ाहत क़बूलनि जोगी नाहे। सेनेटर शेरी रहमान पंहिंजे बयान में चयो आहे त हुकूमत पार्लियामेंट मेंबरनि खां वोट जो हक़ नथी खसे सघे। शेरी रहमान चयो त आइन में इहो नाहे त मेंबर पार्टी लीडर जी मर्ज़ी बिना वोट नथा ॾेई सघनि।